नाइजीरिया में एक तरफ शिदत पसंद तंजीम बोको हराम बाहि ॿारे छॾी आहे त ॿिए तरफ़ सिक्योरिटी फोर्सिस पारां बि नाइजीरिया वासियुनि खे तकलीफ़ ॾियण जो सिलसिलो जारी आहे। बोको हराम जी कार्रवाइनि खां बेज़ार नाइजीरिया वासियुनि जॾहिं अहिड़ियुनि कार्रवाइनि ख़िलाफ़ रस्तनि ते निकिरी एहतजाज पियो कयो आहे त संदन एहतजाज पटांदड़ अमल त न कयो वियो आहे, पर उन जे उबतड़ मुज़ाहिरनि जी रस्ते रोक करण लाइ सिक्योरिटी फोर्सिस पारां मथनि गोलियूं हलायूं वयूं आहिनि, जंहिं करे नाइजीरिया जो अवाम बिटी मुसीबत में आहे। नाइजीरिया में बोको हराम ऐं सिक्योरिटी फोर्सिस जे बिटे मुसीबत में फाथल अवाम जी ज़िंदगीअ मुतलिक़ इंसानी हक़नि जे इदारे एमनेस्टी इंटरनेशनल पंहिंजी छिरकाईंदड़ रिपोर्ट में ॼाणायो आहे त साल 2015 खां हलंदड़ साल ताईं सिक्योरिटी फोर्सिस पारां 150 खां वधीक पुरअमन मुज़ाहिरो कंदड़ माण्हुनि खे मारियो वियो आहे। एमनेस्टी इंटरनेशनल पंहिंजी रिपोर्ट में ॼाणायो आहे बियाफ्रा जे हक़ में मुज़ाहिरो कंदड़नि मथां असली गोलियूं हलायूं वयूं ऐं नाइजीरिया खां आज़ादीअ जी घुर कंदड़नि मथां कहर कड़कायो वियो आहे। एमनेस्टी इंटरनेशनल जी अहिड़ी रिपोर्ट खां पोइ नाइजीरिया जी पुलिस जो चवणु आहे त गैर ज़रूरी ताक़त जो इस्तेमालु किथे बि न कयो वियो आहे, जॾहिं त नाइजीरिया जी सरकारी फ़ौज जो चवणु आहे त एमनेस्टी इंटरनेशनल संदन साख ख़राब करण लाइ अहिड़ियूं रिपोर्टूं शाया करे रही आहे। जॾहिं त हिते उहो बि यादि रहे त एमनेस्टी इंटरनेशनल जी पधरी थियल रिपोर्ट 200 माण्हुनि जे इंटरव्यूज़, 100 खां वधीक तस्वीरी सबूतनि ऐं 87 वीडियोज़ ते मुश्तमिल आहे, जंहिं करे उन रिपोर्ट खे हरगिज़ रद्द नथो करे सघिजे। रिपोर्ट में हिकु तरफ़ अदालती क़त्लेआम वारनि ख़बरुनि खे बि चिटिरियो वियो आहे त ॿिए तरफ़ बियाफ्रा जी यादि में मल्हाई वियल ॾींहं में 60 माण्हुनि जे क़त्लेआम खे बि तस्वीरी सबूतनि सां शाया कयो वियो आहे। एमनेस्टी इंटरनेशनल पारां जारी कयल रिपोर्ट में 26 सालनि जे नौजवान जी कहाणी बि लिखी वई आहे, जंहिंमें नौजवान खे गोली हई वई जेको कंहिं गंद जे गटर में लिको, पर खेसि नाइजीरिया जी पुलिस पारां ॻोल्हे लाहिण खां पोइ संदसि ज़ख़्मनि ते तेज़ाब हारे खेसि मारण जी कोशिशि कई हुई। जिते हिकु नौजवान जी कहाणी खे रिपोर्ट में चिटिरियो ऐं ज़ाहिर कयो वियो आहे, उते सिक्योरिटी फोर्सिस जी नाइजीरिया जे हर इलाइक़े में थींदड़ कार्रवाइनि खे बि चङी रीति ज़ाहिर कयो वियो आहे। हिते उहो पिणु यादि रहे त नाइजीरिया में बियाफ्रा वारे इलाइक़े वासी गुज़िरियल साल खां बियाफ्रा वारे इलाइक़े खे नाइजीरिया खां अलॻि करण लाइ मुज़ाहिरा करे रहिया आहिनि। संदन घुर आहे त खेनि ज़िंदा रहण लाइ हिकु अलॻि मुल्क जी ख़्वाहिश संदन हक़ आहे। नाइजीरिया जे उत्तर ओभर जा रहवासी बियाफ्रा वासी उहो सम्झनि था त खेनि नाइजीरिया में रहंदे संदन इज़हार जी आज़ादी तोड़े बुनियादी इंसानी हक़ खां खसाए विया आहिनि ऐं रियासत जो रवैयो संदन लाइ सदाईं ओपरो रहियो आहे, जंहिं करे हू आज़ादी ऐं पंहिंजे इख़्तियार सां ज़िंदगी गुज़ारण जा घुर्जाऊं आहिनि। हिन वक़्तु नाइजीरिया जी सरकार जेका अॻु बोको हराम पारां अलॻि इस्लामी रियासत जोड़ण लाइ कयल बग़ावत खे मुंहुं ॾेई रही आहे ऐं नाइजीरिया में 10 लख ॿार तालीम खां महरूम थी चुका आहिनि ऐं सवे स्कूली शागिर्दियाणियूं शिदत पसंदनि पारां अगवा कयूं वयूं आहिनि, उते ॿारनि जी आज़ादी ऐं पंहिंजे इख़्तियार लाइ नाइजीरिया हुकूमत या बियाफ्रा वासियुनि जो एहतजाज अलॻि सां हिकु मसइलो थी चुको आहे, जंहिंखे इंतिहाई संजीदा नज़र सां इन करे बि ॾिठो पियो वञे जो अॼु खां अधु सदी अॻु पिणु बियाफ्रा वारे इलाइक़े में अगबो नाले क़ौम नाइजीरिया खां आज़ादीअ लाइ तहरीक हलाई हुई, जंहिंखां पोइ नाइजीरिया घरू वेड़ जे वर चढ़ी वियो हो, जंहिं करे हाणे उहो पिणु ख़दशो ॾेखारियो पियो वञे त बिटी घरू वेड़ खे मुंहुं ॾियणु नाइजीरिया सरकार लाइ न रुॻो ॾुखियो हूंदो, पर संदन लाइ हीअ हिकु नई परेशानी हूंदी, जंहिंजो हल बहरहाल ॻाल्हियुनि मां ई निकिरी सघियो त नाइजीरिया जे अवाम लाइ वेतर सख़्तियुनि ऐं मुसीबतुनि में वाद बहरहाल अणटर आहे।